दड़े वेझो सवा महीनो अॻु क़तल थियल नारी ताहिरा कांदड़ो जे क़तल केस में अहम अख़बर आई। क़तल में माउ जे मुलवस हुजण जो इंकशाफ थियो आहे। पर हाजी अब्दुल्ला कांदड़ो में सवा महीनो अॻु क़तल थियल नारी ताहिरा कांदड़ो जे क़तल केस में अहम अख़बराई थी आहे। मक़तूला नारी जी माउ नूरुनिसा कांदड़ो पाण बि धीअ जे क़तल में मुलवस निकिती आहे। डीआईजी हैदराबाद नईम शेख की हिदायत ते एसएसपी जामशोरो अमजद शेख की सरबराही में जोड़ियल जांच कमेटी पारां मुक़रर कयल जांच ऑफिसर कुर्बान मल्हार राब्तो करण ते ॿुधायो त मक़तूला नारी ताहिरा कांदड़ो क़तल केस की जांच जे सिलसिले में संदसि माउ नूरुनिसा कांदड़ो खे हिरासत में वरितो वियो हो। हुन जो त मक़तूला जी माउ जांच दौरान ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। कुर्बान मल्हार चयो त मक़तूला नारी जी माउ नूरुनिसा कांदड़ो पंहिंजे भेणवीअ जवाबदार बदर कांदड़ो सां मिली न्याणी खे क़तल करण जो एतिराफ़ कयो। हुन चयो त नारी जी माउ ऐं जवाबदार बदर कांदड़ो पाण बचाइण लाइ नारी जो लाश छित में लॻल पखे में टंगे ख़ुदकशी जो रंग ॾिनो। होरा मक़तूला नारी जे क़तल में मुलवस संदसि माउ नूरुनिसा कांदड़ो खे भटोरे जी अदालत में पेश कयो वियो। अदालत खेसि 19 अगस्त ताईं सेंट्रल जेल हैदराबाद मोकिले छॾियो।